अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदासीं। नाले वारो तारीख़दान अदीब ऐं मुहक़िक़ गुल हसन कलमती लाडाणो करे वियो आहे। गुल हसन कलमती काफ़ी अरसे खां कैंसर जे आर्ज़े में मुब्तला हुयो। जनाज़े निमाज़ गडाब जे मुला अर्ज़ी ॻोठ में अदा कई वेंदी। अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। सिंध जे सान्या वंदनि में सोग जी लहर आहे। जन त गुल हसन कलमती ख़ासि करे कराची ते तमामु घणी तहक़ीक़ कई। संदसि तारीख़ी किताबनि में कोलाची, सिंध जे मारी, कराची जा लाफ़ानी किरदार ऐं ॿिया तारीख़ी किताब पिणु शामिल आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नाले वारो तारीख़दान अदीब ऐं मुहक़िक़ गुल हसन कलमती लाडाणो करे वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, गुल हसन कलमती काफ़ी अरसे खां कैंसर जे आर्ज़े में मुब्तला हो। जनाज़े निमाज़ गडाब जे मुला आरजी ॻोठ में अदा कई वेंदी। सिंध जे सान्या वंदनि में सोग जी लहर छायल आहे। गुल हसन कलमती ख़ासि करे कराची ते तमामु घणी तहक़ीक़ कई। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। मुर्तज़ा चांडियो लाइन ते मौजूद आहे। मुर्तज़ा चांडियो, आगाह कजो। जी, नाले तारीख़दान गुल हसन कलमती राति देर सां लाडाण करे वियो। जॾहिं तव्हां गुल हसन कलमती काफ़ी अरसे खां कैंसर जे आर्ज़ी में मुब्तला हुयो। जॾहिं त संदसि अॼु जनाज़ निमाज़ 11 लॻे जेको अर्ज़ी ॻोठ गडाब में अदा कई वेंदी। जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदुमि त गुल हसन कलमती ख़ासि करे कराची ते तमामु घणी तहक़ीक़ कई। तारीख़ी किताबनि ऐं कराची सिंध जे मारी, कराची जा लाफ़ानी किरदार ऐं ॿिया तारीख़ी किताब पिणु शामिल आहिनि। उनमें तक़रीबन 11 किताब लिखिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गुल हसन कलमती सुठो लेखक, तारीख़दान आहे। सियासी हवाले सां तमामु हुनजो वॾो किरदारु आहे। कराची जी ॿाहिरि तमामु घणो हुन लिखियो आहे। जॾहिं त हीअ गुल हसन कलमती बिल्कुलु सरकारी अफ़सर बि हुयो, टाउन ऑफिसर बि रहियो गडाब टाउन में। हिन जी जेको आहे तमामु घणी ख़िदमतूं कराची लाइ आहिनि। जॾहिं त सिंध काज़ लाइ बि हिन तमामु घणी जेको पंहिंजो किरदारु अदा कयो। तव्हांखे ॿुधाईंदुमि त बहिरा टाउन जे हवाले सां बि हिन जूं घणियूं ख़िदमतूं आहिनि। ऐं बहिरा टाउन खे जेको आहे हुनजे ख़िलाफ़ हिन जी केतिरा ई जेको जिदोजहद में हीउ पाण अॻिभरो रहियो आहे। ऐं केतिरे हाणे जेको कुझु अर्से खां केतिरे अर्से खां जेको बीमार हुयो, जेको दावो हॉस्पिटल में दाख़िल हुयो, जेको राति देर सां जेको आहे हीउ लाडाणो करे वियो आहे। जॾहिं त हींअर 11 वॻे जेको आहे गडाब में हुनजे पंहिंजे ॻोठ में आरजी ॻोठ में जेको नालो आहे उते जेको आहे हुनजी जनाज़े निमाज़ अदा कई वेंदी। उनखां पोइ जेको आहे हुनजे अबाणे कब्रिस्तान में जेको मिटी मां हवाले कयो वेंदो। जी ठीकु आहे मुर्तज़ा, वॾी महिरबानी असांखे तफ़सीली अपडेट्स ॾिना।